थे या जिथे बबहर पान में मिलन था उन जगह ते तोखे मुझे उन दोस्त वली सा मुलाकात जो शरफ मिलंदो। अल्लाह जो पैगंबर मच्छी वठी तैयार करे पंजी खास खादिम यूशा बिन नून उनके पाण सां गॾु कयूं ऐं पाण फरमायो। अल्लाह जो कुरान तो चए व इज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग मजमअल बहरैन औ अमदिय हुक़बा। अल्लाह जो कलीम पंहिंजे ख़ास खादिम खे चवण लॻो असांखे एसी ताईं सफ़र जारी रखणो आहे जेसी ताईं असां मजमअल बहरैन जिथे ख़ुदा जे वलीअ जी रहण जी जाइ आहे जेसि ताईं असां उते न पहुचूं पोइ असांखे चाहे औ अमदिय हुक़बा पूरी ज़िंदगी हलणो पवे त हलंदा रहंदासीं जेसि ताईं ख़ुदा जे दोस्त सां मुलाक़ात न थी सफ़र जारी हूंदी। अल्लाह जो नबी हलंदे हलंदे एक टकरीअ ते पहुता समुंड जे साम्हूं पहाड़ हुयो। साईं फरमायो पंहिंजे खादिम खे त बाया मच्छी कढ बुख लगी आ कुछ खाऊं उन मां कुछ हिस्सो कढी खाधऊं। अल्लाह जो नबी आरामी थी वियो। जॾहिं आरामी थियो त यूशा बिन नून खिदमत में मौजूद आ। साईं जे आरामी थियण खां पोइ उन मंज़र ॾिठो फलम्मा बलगा मजमअ बैनहिमा नसिया हुतहुमा फत्तखद सबीलहु फिल बहरि सरबा। मंज़र ॾिठई ओचितो उन समुंड मां सीर मां हवा घुली उन हवा जी बरकत सां उहा जेका मच्छी तरियल भुगल हाणे थोड़ी देर पहिरीं अल्लाह जे पैगंबर उन जे खलीफ़े ख़ास खाधी हुई बाक़ी जेका बची ही उन तोशादान में उहा पथकण लगी ज़िंदा थी वई। तोशादान मां निकरी ये सुकीअ ते माण्हू पेरनि सां पंधु कंदो आहे ये सुकीअ ते हले पई ऐं दरियाह में दाख़िल थी जिथां वञे पई फत्तखद सबीलहु फिल बहरि सरबा सुरंग ठाहींदी वञी। यूशा बिन नून मंज़र ॾिठो दिल में सोचे अल्लाह जे पैगंबर के उथारिया सही अजीब मामलो थियो आ पर सोचे खुदा जो पैगंबर आ मता बेअदबी थी वने सही आरामी आ जने पाण बेदार थींदो त यो वाक़ियो अर्ज़ कंदुस। अल्लाह जो पैगंबर थियो गाल बुधान विसरी वई फलम्मा जावज़ा क़ाल लिफ़ताहु आतिना गदाअना लक़द लक़ीना मिन सफ़रिना हाज़ा नसबा। अल्लाह जे पैगंबर हलंदे 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 फरमायो यूशा बिन नून मामलो अलाए कहिड़ो आहे सफ़र त असां पहिरीं बि कयो होसीं पर जेका थकावट अॼु थी आहे अहिड़ी पहिरीं कान थी बुख बि लॻी आहे या मच्छी कढ त खाऊं। चई साईं मच्छी त उते रहिजी वई जिथे अवां आरामी थिया हो फरमायो कीअं क़ाल अरअयत इज़ अवैना इला सख़रति फ़इन्नी नसीतुल हूत वमा अंसानीहु इल्ला शैतान अन अज़कुरहु वत्तख़ज़ सबीलहु फिल बहरि अजबा। जिथे अवां आरामी थिया हुयो उन जगह ते उहा मच्छी ओचितो तोशादान मां ज़िंदा थी पतकी उन मां ॿाहिरि निकिती सुकीअ तां ईअं पई वञे जीअं पाणीअ ते जीअं माण्हू पेरनि सां हलंदो हुआ ऐं पाणीअ में जॾहिं दाख़िल थी त साईं अजीब सुरंग रस्तो ठाहींदी या अजब जहिड़ी ॻाल्हि मूं अखियुनि सां ॾिठी मूं दिलि में सोचियो मां खे ॿुधायां उथारिया पर अदब जे करे मां जो आराम ख़राब न कयुमि बाद में मूंखां शैतान यो ॻाल्हि करणु विसारे छॾियो। उते मच्छी रहिजी साईं फरमाया क़ाल
ज़ालिक मा कुन्ना नबग़ी फरतद्दा अला आसारिहिमा क़ससा। यूशा बिन नून इहाई तवज्जो हुई जे जाज असां तलाश में आयो जाते हुआ मच्छी जिंदा थी दरियाह में दाखिल थी उन जगह ते अल्लाह जो वली रहे तो इया उन जी निशानी हुई। قال ذلك ما كنا نبغي فارتدا على آثارهما قصصا فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما। मूसा कलीमुल्लाह पंहिंजे पेरनि जे निशाननि ते वापसि उन जगह ते मोटी आया। रब जो क़ुरान तो चे खुदा जो वली जेको ख़ासि बाननि मां हिकु बानो खुदा चूंडियो जंहिंखे पंहिंजी रहमत लाइ चूंडियो उन अल्लाह जे वलीअ सां अची उन में मुलाक़ात थी। मच्छीअ निशान छॾियो हो सुरंग छॾी ही साईं उन मजमल बहरेन जे अंदरि रस्ते में दाख़िल थिया। अंदरि अची ॾिसनि त हिकु शख़्स आहे जेको साई चादर वेड़ो सुत्यो। साईं जो अस्सलाम वालेकुम त चादर लाहे चई वालेकुम अस्सलाम या मूसा कलीमुल्लाह या अखी। साईं फरमाए त मुंहिंजो नालो बि ॼाणे तूं मुंहिंजे मनसब खां बि वाक़िफ़ आहे। साईं फरमाए त मां त तुंहिंजो नालो कोन थो ॼाणा खुदा बस एतिरो फरमायो त उन जगह ते मुंहिंजो यार तोखे मिलंदो सो तूं पंहिंजो तारीफ़ पे करा चईंसी मुंहिंजो नालो ख़िदर आहे अवां अल्लाह जा पैगंबर आहियो खुदा जी ज़ाती बाबरकात तव्हांखे मूं सां मिलण जे लाइ मोकिलियो आहे। यादि रखो खुदा जी वलियन कामिलन बरगुज़ीदन बाज़ मुफ़स्सिरीन लिखियो आहे त ख़िदर खुदा जो पैगंबर नबी आहे बाज़ लिखियो आहे त वली आहे। बहरहाल अल्लाह जो बानू आहे खुदा जी ज़ाती बाबरकात फरमाए अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। असांजी ख़ासि बाननि मां आहे उन्हनि बाननि मां जिन ते मां पंहिंजी रहमत ख़ासि कई आहे ऐं उनखे असां इल्म लुदन्नीअ सां नवाज़ियो। मूसा कलीमुल्लाह उन सां मुलाक़ात कई उन जगह ते मुर्दा मच्छी जिंदा कीअं थी। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह इमाम आलूसी बगदादी रहमतुल्लाह अलैह साहिब तफसीर मज़ारी अल्लामा सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह टूटियों जी मुफस्सिरन सगुर नांदो आहे फरमाइनि था उहा जेका हवा घुली हुई उहा हवा अल्लाह जे उन्हीअ वलीअ कामिल बरगुज़ीदा बाने ख़िदर जे जिस्म खे मस करे उहा हवा जॾहिं मच्छीअ खे लॻी त उन हवा जी बरकत इहा हुई जो उहा हवा उन मच्छीअ खे बि ज़िंदा करे पई छॾे। त खुदा जा वली हयात बख़्श हूंदा आहिनि उहे पंहिंजी हिक निगाह सां मुर्दा क़ल्ब खे ज़िंदा कंदा आहिनि। अल्लाह जी ज़ाते बाबरकात उनके यो जोहर यो मकाम यो शान या इज्जत या अजमत या बुलंदी अता फरमाई मुझा अदा तो खुदा जे वलियन जो यो शान जे निगाह खन त कई मुर्दा तिलियूं जिंदा करे ॾेखारींदा आहिनि। निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। ये अल्लाह वाले ये देते हैं सब कुछ मगर चाहिए इनसे लेने का जब कुछ। खुदा जे वलियन जी बारगाह में अजब अल्लाह जी ज़ाती बाबरकात नूर ओहो जोहर आखिरात उहा रखिया पर वठण वारो को ढंग वारो को अदब वारो हुजे। खुदा जे वलियन जा आस्थाना उन्हनि जा सीना अजब ख़ाली न आहिनि। यो नूरे मारिफत खुदा जे बारगाह जो ओ अजब वंडे ऐं विराए रहिया आहिनि। तॾहिं मिटाई फरमा आगे कया अगही
बिसुरूई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सचन कोनी सूर मौला कयो मामूर अंगो अज़ल में उन्हनि जो। पोइ मुंहिंजा अदा उन ख़ुदा जी वलियनि खे अल्लाह